अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। सवाल दरपेश है दुआऊं कुनूत वितर जे अंदर। पहिरीं सवाल सुनो था। खुश आमदेद भलीकार जी। आज जो सवाल फरमाया। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मौलवी साहब उम्मीद है खैर सुंदा अल्लाह पाक अल्हम्दुलिल्लाह। सुमान में रखे। आमीन। खैर जो चंद्र डिठो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक आंखें पण हिन महीने जो सारी बरकत ता फरमाए। मौलवी साहब सवाल आहे त जेको वितर जी नमाज में जेका पाण दुआ घुरंदा आहियूं जेका दुआ कुनूत त कुरो इन दुआ कुनूत में पाण वाधारो करे सघूं था। जीअं मतिलबु मुस्लमान लाइ करे मग़फ़िरत जी ने मुस्लमान जी सलामती लाइ करे इस्लाम जी सलामती लाइ करे या इन नमूने जी ॿियूं जेको दुआऊं आहिनि उन उहो जेको असां कुनूत जे अंदरि वाधारो करे सघूं था या न, इन जे बारे में ज़रूरु वज़ाहत कंदा। शुक्रन, बेहतरीन सवाल है। अल्लाह ताला तमाम अहले ईमान के रमज़ान मुबारक जूं सादतूं नसीब फरमाए। कुनूत ॿी क़िस्मनि जी आहे। हिकिड़ी आहे कुनूत वितर। अल्लाहुम्मा हदैनी फी मन हदैत व आफ़िनी फी मन आफ़ैत व तवल्लनी फी मन तवल्लैत इला आख़िरिही। इहा कुनूत वितर। अने ॿी आहे कुनूत नाज़िला। कुनूत नाज़िला जनरल उहा दुआऊं आहिनि जेको आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमोक वक़्त में फ़र्ज़ नमाज तंहिंजे अंदरि रुकू खां बाद दुआ मंगिया ई नमाज जे अंदरि कुनूत नाज़िला। जॾहिं मुस्लमान मथे आफ़ात बलियात अने मुसीबतूं अचे उन वक़्तु कुनूत नाज़िला पढ़े जो सुन्नत थी साबित आहे। इस्लाम हिकिड़ो मुकमल दीन आहे। इन में घटाड़ो अने वधारो करणु जाइज़ न आहे। हिकिड़ी फिक्स दुआ आहे कुनूत वितर। इहे पाण मङो अने जेतिरी सुन्नत थी साबित आहे एतिरी ज मङो। इहा दुआ पूरी थी वञे पोइ आम उम्मत लाइ आम उम्मत जी भलाई अने ख़ैर खाई लाइ दुआऊं मङी सघूं था। पर इन में जेको पुठियां आमीन आमीन जो हंगामो थिए थो, जीअं पुठलो जमात अचे आमीन ईअं इमाम दुआऊं वधाईंदो वञे न। इमाम दुआ मङे पियो ऐं ईअं मङो अथवा सुणो पूरी थी वञे नाज़िला तंहिं पुठियां हिकियार आमीन चओ। पर आमीन चयो खपे। अलगर्ज़ उहो दुआऊं जेको कुनूत नाज़िला जे अंदरि पढ़े में आ वयूं हुई, कुनूत वितर पूरी थी वञे तंहिं पुठियां पढ़णु जाइज़ आहे से पण ज़रूरत जे मुताबिक़। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।